पूरी दुनिया जी जाम साहब शहर में 12 रबीउल अव्वल बिनी जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद विलादत बासादत ॾियारो निहायत अक़ीदत और एहतराम ऐं ईद जियां मल्हायो पियो वञे। जश्न आमद रसूल जूं रैलियूं कढियूं वयूं। मरकज़ी जश्न रैली शहर जे मलिक कॉलोनी जी मदीना मस्जिद मां हाफ़िज़ खाविंद बख्श सुमरो मोहम्मद जमील मलिक, नवीद अहमद मलिक, अहमद परवेज़ मलिक, हाफ़िज़ नूर मोहम्मद अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में शानदार जश्न रैली कढी वई। रैली शहर जे पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदे दरगाह सखी ॼाम दातार ते पहुती। मिठाई विराई पई वई। रैली में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। जॾहिं त अलगौसिया कादरिया जीलानिया मदरसे खां सैयद पीर हसन शाह जीलानी, सैयद परियल शाह जीलानी, फ़कीर आरिफ हुसैन लाहिरी, रज़ा मोहम्मद कोराई कादरी ऐं ॿियनि जी अॻवानी में शानदार जश्न आमद रसूल जी रैली कढी वई। रैली में हज़ारे आशिकाने रसूल शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदे मदरसे में पहुती ऐं लंगर आम कयो वियो। जश्न आमद रसूल रैली में पीर सैयद हसन अली शाह, हाफ़िज़ खाविंद बख्श सुमरो, हाफ़िज़ नूर मोहम्मद अब्बासी ऐं ॿियनि चयो त आका जी आमद जी ख़ुशी मल्हाइण सां ज़हनी सुकून ऐं रूह खे राहत मिले थी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची